चौथों साल मांखे उछले विया आहिनि या उसन में पई आहियां। मुंहिंजा सोन ज़ेवर ज़मीन घर सभु इन जे हथनि। मूंखे का शइ कान्हे का। मां इहा दर पदर पई आहियां दरगाह बिलाल साहब ॾे आई आहियां। मां निकरण जहिड़ी कान्हे। ॾिसो था मुंहिंजी हालत। अलाह मुंहिंजी मदद कयो। साहब ॾे मुंहिंजी मदद कयो जाते काथे विया हूँ, डीसी ऑफिस में कई आहे, एंटी करप्शन में बयान ॼाराए आया हूँ। हिन माउ जा 4 पुट फोत थी विया आहिनि। हाणे पुटनि ऐं नुंहुं माउ खे मोहल ॼाणाए खाता बदिलाया आहिनि। 25 तोला सोन माउ जो रियाज़ जे वटि आहे ऐं आमिर जे पाण में विराए खयो आहे। ऐं मींहूं आहिनि 8 मींहूं ऐं 1 गऊं, उहा रियाज़ जे वटि बीठी आहे। घर ते माउ जे कब्ज़ो कयो अथऊं। मोहल ॼाणाए ऐं दरगाह इन लख ते फिटी करे आया आहिनि। को हिन महिल ताईं बि मीडिया ते अचण खां पोइ बि को बि पार्टी उहिदेदार कोन थो माउ जी सार लाइ, न को पुछे थो त भाउ तोखां कहिड़ो छा थियो आहे, छा असरु आहे। असां आया आहियूं बिलाल साहब ॾे ऐं आदि फरियाल साहब टालपुर ॾे त असांजा इंसाफ़ कयो वञे, माउ बुज़ुर्ग सां इंसाफ़ कयो वञे। या हर शइ ते कब्ज़ो कयो वेठा आहिनि। फ़रियाद हाणे बि विया कि थाणे ते पुलिस फ़रियाद कोन थी वठे। इनक्वायरियुनि मथां इनक्वायरियूं थियनि थियूं, को उन्हनि खे गिरफ़्तार कोन थो करे। हिन महिल ताईं पुलिस उन्हनि खे गिरफ़्तार कोन कयो। हाणे इहो थियणु घुरिजे त इंसाफ़ कयो वञे हिन माउ बुज़ुर्ग सां। 165 ज़रई ज़मीन आहे, तंहिंखां बाद में सोन आहे, मींहूं आहिनि, घर बंगला, एसियूं, हर शइ आहिनि, पेट्रोल पंप, पंहिंजा दुकान, हर शइ अथसि। पर पुटनि मरी वञण खां पोइ माउ खे टके जी टिकी बि कोन था वठी।